जी रात का बरकत पैदे पाक कलाम में इरशाद फरमायो वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाह। न चओ वास्ते उन्हनि माण्हुनि जे जेके मां अल्लाह जी राह में मार बकरीम जे रस्ते में पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया, शहादत माणे विया। या अल्लाह उन्हनि खे छा न चऊं? अल्लाह सही तो फरमाए अम्वात, उन्हनि खे मुअल न चइजो, ईअं न चइजो त उहे मरी विया, बल अहया, बल्कि उहे जियरा आहिनि, जिंदा आहिनि। वलाकिन ला तशऊरून, तव्हां उन्हनि जी हयाती खां, तव्हां उन्हनि जी जिंदगी खां वाक़िफ़ न आहियो, तव्हांखे उन्हनि जी जिंदगी सम्झ में न ईंदी, तव्हांखे उन्हनि जी हयाती जो शऊर न आहे। उहो हुजे या न हुजे, बल्कि तव्हांखे चवणो आहे, तव्हांखे इहो अक़ीदो रखणो आहे त जेके भी शहीद, जेके भी अल्लाह जा बाना अल्लाह जे राह में इश्क़े खुदा में पंहिंजूं रायूं जानियूं कुर्बान करे विया, दीन जी बुलंदी जे लाइ पंहिंजा सिर कटाए विया, उहे मरी कोन विया, उहे जियरा आहिनि, जिंदा आहिनि। अल्लाह सही तो फरमाए उन्हनि खे कॾहिं बि तव्हां मुअल न चइजो। हिन आयत सगोरी जो शान नुज़ूल ही आहे त इस्लाम जी जेका पहिरीं जंग लॻी, जंगे बदर, उन जंगे बदर में 313 ॼणा अल्लाह जा बाना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हिस्सो वठी रहिया हुआ, जिनमें ॿार भी हा, पोढ़ा भी हा, बीमार भी हा, जवान भी हा। 313 ॼणा अल्लाह जे दीन जी बुलंदी जे लाइ, मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, दीन के बचाने जे लाइ न अपनी जान की खातिर, न अपने माल की खातिर, न अपनी जान की खातिर, न अपने माल की खातिर, वो मैदान में निकल आए फकत ईमान की खातिर। 313 ॼणा हुन पासे काफ़रनि जा हज़ार हा माण्हू हा, हेॾा 313 ॼणा जेके मुंहिंजा प्यारा तलवारुनि खां भी खाली हुआ, नेज़ा भाला भी कोन हुआ, मुंहिंजे महबूब करीम जे मोहब्बत में नारा हणंदा मैदान बदर में अची पता। जंग लगी उन्हनि में असांजा 14 मुसलमान शहीद थिया, जंहिंमां 6 मुहाजिर हुआ ऐं 8 ॼणा अंसारी हुआ। ये 14 मुसलमान शहीद थी विया। जंग खत्म थी वही, काफर पंहिंजे ॻोठ हलिया विया, मुसलमान मदीने मोटी आया। जॾहिं मदीने पाक में आया त कुछ माण्हू हीअं चवण लॻा, अदा फिलाने जो भाउ मरी वियो, अदा फिलाने जो चाचो मैदाने बदर में मरी वियो, फिलाने जो बाबो मरी वियो, फिलाने जो मामू मरी वियो, फिलानो मरी वियो, ईअं चवंदा रहिया। अल्लाह ताला जी ज़ात का बरकत फरमायो, मुझा महबूब इन्हनि खे झल वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाह। ये मरी कोन विया आहिनि, ये जियरा आहिनि, ये माण्हू छा था चवनि त ये मरी विया, फिलानो मरी वियो, फिलाने जो बाबो मरी वियो, फिलाने जो चाचो मरी वियो, इहे छो था चवनि? इहे त असल जिंदगी हासिल करे विया, इहे त जाबदानी जिंदगी हासिल करे विया। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब इन्हनि माण्हुनि खे चओ त जेके मैदान बदर में सिर कटराया, जेके मैदान बदर में शहादत जो
प्यालो पीड़ा इन्हनि खे मुअल न चो ये जियरा आहिनि जिंदा आहिनि तव्हां इन्हनि जी जिंदगी जी जान नथा रखो अल्लाह से आलिमुल गैब व शहादा रब सोचो त हाणे इहे माण्हू ज़बान सां यानी तकरीरनि में वाइज़नि में होटलनि ते गाॾियुनि में हलंदे घुमंदे इहे त कोन चवंदा त शहीद मरी विया छो जो क़ुरान पाक में अल्लाह जो हुकुम जारी थी वियो पर रब करीम सोचो मता इहे माण्हू पंहिंजे ज़हन में पंहिंजे वीचार में इहा ॻाल्हि आणीनि त अदा मुअल कंहिंखे चऊं हिननि जा बि सिर कटजी विया रत वही हलियो हिननि जा ॿार यतीम थी विया हिननि जूं घरवारियूं वरी ॿिया मुड़ुस करे वेठियूं हिननि जा माल विरहाया विया लिहाज़ा इहे मरी विया तॾहिं त ईअं थियो ऐं वरी मतां सोचीनि त जीअरा त उहे हूंदा जेके ज़मीन जे मथां हूंदा हलंदा फिरंदा घुमंदा आहिनि खाईंदा आहिनि कचहरियूं कंदा आहिनि सैर कंदा आहिनि मतां पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आणीनि ज़बान सां त न चवनि मतां पंहिंजे सोच में ख़्यालनि में इहे ॻाल्हियूं सोचींदा रहनि इहे ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में आणींदा रहनि अल्लाह साईं वरी अॻिते हली ॿी जाइ ते इरशाद फरमायो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून ओ मुंहिंजा बानो मोमिनो मुस्लमानो कलमे पढ़ण वारो अल्लाह जे रसूल ते ईमान आणण वारो अव्हां खे ख़बरदार थो कजे अव्हां जे ज़बान ते असां पहिरीं पाबंदी लॻाए छॾी आहे त तव्हां कॾहिं बि शहीदनि खे मुअल न चइजो उन्हनि खे ईअं न चइजो त के मरी विया ज़बान ते त असां तालो लॻायो आहे पर मतां तव्हां पंहिंजे ज़हन में सोचो अदा ज़िंदा हूंदो आहे जेको ज़मीन जे मथां हलंदो आहे ज़िंदा हूंदो आहे जेको घर में खाईंदो आहे ज़िंदा हूंदो आहे जेको घुमंदो सैर कंदो आहे कचहरियूं कंदो आहे अल्लाह सही फरमायो हा वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता तव्हां गुमान बि न कजो इहा ॻाल्हि ख़्याल में बि न आणिजो वीचार में बि न आणिजो त जेके अल्लाह जे राह में सिर कटराए विया उहे मरी विया न उहे जीअरा आहिनि जिंदा आहिनि फ़र्क़ु एतिरो आहे तव्हां पंहिंजे घर में मानी खाईंदा हो को बुहारनि जे होटल ते मानी खाईंदो आहे को मुंहिंजा प्यारा कंहिंजे औताक ते मानी खाईंदो आहे को यार दोस्त वटि मानी खाईंदो आहे को पंहिंजे ज़मीन ते मानी खाईंदो आहे शहीद जीअरा आहिनि इंद रब्बिहिम युरज़क़ून उहे अहिड़ा त ज़िंदार अहिड़ा त जीअरा आहिनि मां अल्लाह जी बारगाह में उन्हनि जे लाइ दस्तरख़्वान लॻायो वेंदो आहे शहीद मां रब जी दरबार में खाईंदा बि आहिनि पीअंदा बि आहिनि शहीद अहिड़ा जीअरा आहिनि जीअं असां खाऊं पियूं इहे हो बि खाईंदा पीअंदा आहिनि फ़र्क़ु एतिरो आहे असां पंहिंजे घरनि में ओटाकुनि में होटलनि में खाऊं अल्लाह जे राह में सिर कटराइण वारा मुंहिंजा प्यारा दोस्तो ख़ुदा जी बारगाह में दस्तरख़्वान लॻंदो आहे अल्लाह जी दरबार में हो खाईंदा पीअंदा आहिनि मालूम थियो हो अहिड़ा ज़िंदा आहिनि जो खाईंदा पीअंदा बि आहिनि पर मुंहिंजा प्यारा दोस्तो सैर बि कंदा आहिनि जिते चाहींदा आहिनि उते वेंदा आहिनि जीअं अॼु असां तव्हां हुसैनी महफ़िल क़ाइमु कयो वेठा आहियूं करबला वारे जवाननि जे ज़िक्र में वेठा आहियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो अॼु करबला वारा जवान हितां बि फेरो फरमाईंदा अॼु सुहिणो हुसैन हिन इलाइक़े तां बि चकर लॻाईंदो छो जो शहीद जीअरो आहे जिते हुननि जे ज़िक्र जी महफ़िल हूंदी आहे उन ज़िक्र जी महफ़िल में शरीक थींदा आहिनि ऐं महफ़िल वारनि जे लाइ हथ खणी दुआ बि घुरंदा आहिनि
कसीर तादाद में आयो पर अवं जो ॾोह कोन्हे इलाही देर सां तव्हां वेठा हो इलाही देर थी वई आहे प्रोग्राम शुरू थियण में इन जे करे सीअ तव्हांखे ठारे छॾियो आहे सुभान अल्लाह अहिड़ी तो अॼु करबला वारा जवान तोखे सही माना में मौत ॾियनि शहीद जीअरा बि आहिनि खाईंदा पीअंदा बि आहिनि ऐं घुमंदा बि आहिनि ॿुधो हदीस शरीफ़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंगण ते सहन में वेठा आहिनि अल्लाह जे हबीब करीम जा गुलाम नबी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चौधारी वेठा आहिनि सुहिणो अबू बकर बि वेठो आहे सुहिणो उमर बि वेठो आहे सुहिणो उस्मान बि वेठो आहे हैदर करार बि वेठो आहे जलीलुल क़द्र सहाबी वेठा आहिनि मुंहिंजो भिटाई घोट थो फरमाए जॾहिं अल्लाह जा हबीब सहाबन जी झुरमट में वेंदा हा ईअं लॻंदो हो ॼण तारनि में चोॾहीं जो चंड उभरी आयो आहे पर मैं तो जोड़े जोड़ जहान जी अदा पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारन सरदार सुए सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार हुआ चारई चंगा चौधार हे कांदा हबीब से एक उर्दू वाले आशिक फरमायो जिस वक्त थे उनके खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा अल्लाह जो प्यारो हबीब रहमतुल्लिल आलमीन मस्जिद नबवी जे फर्श ते तशरीफ फरमा आहिनि सहाबा किराम वेठा आहिनि ओ तो मुझे महबूब मुस्तफा फरमायो व अलैकुम अस्सलाम सहाबा किराम हैरान थी विया को आयो भी कोन हिन दरवाजे खां बि को कोन आयो हितां खां बि को कोन आयो साम्हूं खां बि को कोन आयो भला अल्लाह जे हबीब कंहिंजे सलाम जो जवाब अता फरमायो तो आयो भी कोन कंहिं सलाम भी कोन वरायो अल्लाह जे हबीब कंहिंखे सलाम जो जवाब न ॾिनो अर्ज़ कयां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॾिसण में त को कोन आयो अचण वारो को कोन आयो नओं त को माण्हू कोन आयो प्यारा आका कंहिंजे सलाम जो जवाब न ॾिनो आमना जो लाल तो फरमाए मुंहिंजा गुलाम हितां जो माण्हू न आहे हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला जेको जंग जो शहीद आहे जंहिंजूं ॿई ॿाहूं जंग में शहीद थी वयूं हुयूं अल्लाह साईं हज़रत जाफर तैयार खे ॿिन्ही ॿाहुनि जी जाइ ते पर अता फरमाया आहिनि जंहिंसां जिते चाहींदो आहे उॾामंदो वेंदो आहे उते जो सैर कंदो आहे इलाके तां चकर लॻाईंदो आहे अॼु हज़रत जाफर तैयार खे दिल में शौक़ जागी पियो अल्लाह खां इजाज़त थी मौला अॼु इजाज़त ॾे त मां मुस्तफा जो मदीनो घुमी अचां शाल सोने हुसैन जे ज़िक्र जे सदके खुदा पाक तव्हां सभिनी खे असांखे मदीने पाक जी ज़ियारत नसीब फरमाए ओ वसल था नूर जा बादल वसल था नूर जा बादल सदा दाइम मदीने में खुशी में खल्क सारिया खुशी में खल्क सारिया लगनती खुशी में खल्क सारिया लगनती गम मदीने में वसन था
बरसन था रहम जा बादल फदादा मदीने पाक में घड़ियों गुजारण खुश नसीबिया खनी में नन खनी लुनडे खनी में नन खनी लुनडे निहारण खुश नसीबिया मदीने पाक में घड़ियों तो मुझे महबूब करीम फरमायो ऐ मुझा गुलामो हजरत जाफर तैयार शहीद अज सैर कंदो असां जो मदीनू ॾिसण जे लाइ आयो मां अल्लाह दे हबीब ते निगाह पई चयाई अस्सलाम अलैका अय्युहल नबियो व रहमतुल्लाह व बरकातुहू हजरत जाफर तैयार मां अल्लाह दे हबीब के सलाम कयो मां अल्लाह दे महबूब हजरत जाफर तैयार के सलाम जो जवाब ॾिनो तो सुभान अल्लाह त शहीद जियरा आहिनि ज़िंदा आहिनि खाईंदा पीअंदा बि आहिनि घुमंदा फिरंदा बि आहिनि ऐं पंहिंजे ज़िक्र वारी महफ़िल खे पंहिंजनि हुबदारनि खे ॾिसंदा आहिनि चकर बि लॻाईंदा आहिनि उन्हनि जे हक़ में दुआ बि घुरंदा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत सलात मुझे प्यारे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तब जा प्यारा दोस्तों यो अकीदो रखणो आहे शहीद जियरा आहिनि शहीद मरदाना आहिनि जिंदा आहिनि मुजादी दोस्तों बुजुर्गो ऐं उहे खाईंदा पीअंदा बि आहिनि जिते चाहींदा आहिनि उते घुमंदा फिरंदा बि आहिनि हाणे शहीद जे हयात हुअण में तो को शक न आहे क़ुरान पाक जो फैसलो आहे जेको इनकार करे वो ईमान खां खारिज थी वञे इन्ही में तो को शक न आहे पर मुंहिंजा प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा आलिम वली साले खुदा जा बाना ज़ाकिर बाना मुझा प्यारा दोस्तों जेके सदाई अल्लाह दे ज़िक्र में गुज़ारे वया वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा अदा उहे खुदा जा नेक बाना वली बाना ज़ाकिर बाना उहे पार त जियरा आहिनि पर खुदा जो कसम जे मिटीअ में दफ़न थींदा आहिनि उन मिटीअ खे बि जियरो करे छॾींदा आहिनि हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि फरमायो सारी रात सुबहान खे अदा जागी जिन याद कयो उन जी अब्दुल लतीफ खे अॼु मिटीअ लॻो आमान हाणे किरोड़े पिया कनि सलाम अचो आसण उन जे मूंखे हिते अजीब ॻाल्हि यादि अची वई आहे असांजे ठठे ज़िले जो फ़क़ीर वतायो फ़क़ीर अवां असां ॾिठो कोन पर ईअं लॻे थो ॼण ॿार बि हुनखे सुञाणनि पता है फ़क़ीर जा छो जो उनजा किस्सा उन जूं मिज़ाहिया ॻाल्हियूं पर उहे वरी हक़ीक़त वारियूं हर नंढे वॾे खे ग़ालिबन यादि आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो असां ऐं तव्हां त सचंदा आहियूं त वतायो फ़क़ीर हिकिड़ो मिज़ाहिया माण्हू हो पर हुन जा जेके मज़ाक़ आहिनि उन्हनि मज़ाक़नि में बि मुंहिंजा प्यारा वॾी हक़ीक़त पोशीदा आहे पता है फ़क़ीर जे
ॻाल्हियुनि में। बहरहाल मुंहिंजा प्यारा मां उन जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हो अल्लाह जे महबूब जे दरबार जो एॾो प्यारो आहे। मकली जे अंदर मखदूम आदम ठतवी घणनि न ॾिठो हुजे, घणनि ॾिठो साईं जे मज़ार जे साम्हूं रस्ते ते मच्छी जो फोटो लॻल आहे। मोहम्मद हाशिम ठतवी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में तव्हां वेंदो, इन ई रस्ते सां मच्छी लॻल आहे ऐं उन मच्छी वारो रोड तीर लॻो पियो आहे मखदूम आदम रहमतुल्लाह अलैहि। उहो ख़ुदा जो वली आहे जंहिं फरमायो हो त जेको असांजे उर्स में अची मच्छी खाईंदो क़यामत जे ॾियारे सिफारिश करे जन्नती बणाइण मां मखदूम आदम जो कमु आहे। मखदूम आदम जी क़बर उन जे हिन पासे बि टे क़बरूं, हिन पासे बि टे क़बरूं, उन्हनि में हिकिड़ी क़बर मखदूम निज़ाम जी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मखदूम निज़ाम जंहिं राति इंतकाल करे वियो, विसाल करे वियो, उन जी सुबुह जो हज़रत वतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैहि ठठे जी बाज़ारुनि में गलियुनि में घुमियो, आवाज़ ॾिनाई, पढ़ो ॾिनाई अदा। राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे त वताया मदीने में असांजो पढ़ो बिलाल घुमाईंदो हो, ठठे में असांजो पढ़ो तूं घुमा। मखदूम निज़ाम फोत थी वियो आहे, ऐलान कर त उन जे जनाज़े में अचो, मां मोहम्मद भी अची रहियो आहियां। बतायो फ़कीर ॻाल्हि पोइ थो ॿुधायां, पहिरीं थोरो तारुफ़ करायां। ठटे जा मुस्लमान चवंदा हा त मुस्लमान आ, वाणिया चवंदा हा त असांजो आ। बतायो फ़कीर पाण खे ईअं लिकायो वठो जो न मुस्लमान सुञाणे सघिया, न मुंहिंजा प्यारा वाणिया सुञाणे सघिया। ख़बर तरे पई जॾहिं बतायो फ़कीर फोत थी वियो, ठटे जे शहर में मुंहिंजा प्यारा दोस्तो रूह परवाज़ थी वियो, रली मथां करे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बतायो फोत थी वियो आहे, मुंहिंजा प्यारा बतायो फोत थी वियो आहे, मुंहिंजा प्यारा वाणिया बि अची विया, मुस्लमान बि अची विया। वाणिया चवण लॻा असांजो आहे, असांजे हवाले कयो, असां खे सारींदासीं। मुस्लमान चवण लॻा न न असांजो आहे, असांजे हवाले कयो, हिन खे असां गुस्ल बि ॾींदासीं, कफ़न बि पहिराईंदासीं, असांजो मौलवी साहिब जनाज़ो बि पढ़ाईंदो, मुस्लमाननि जे कब्रिस्तान में हिन खे दफ़न कयो वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हे वाणिया मुस्लमान एतिरे क़दुरु न बहस में अची विया जो झेड़ो शुरू थियण वारो हो, लठ लॻण वारी हुई त वताए फ़कीर रली बेड़ी कुल्ले ते रखी, मुंहिंजा प्यारा उन मेर मां निकितो। माण्हू जो वताया ही छा, पाण फरमायूं अदा विढ़ो न, असां मरण तां हथ खयो, उते मरंदासीं जिते असांजा सुञाणा हूंदा। सुभान अल्लाह, सही न चयो। बतायो फ़कीर सिंध जो ख़ुदा जो कसम आहे, इस्लाम में ॼण हीरो आहे। बतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैहि उतां निकितो आहे, आयो टंडे अल्लाह यार में, टंडे अल्लाह यार में हज़रत लोयड़े फ़कीर सां दोस्ती थी। वो गॾु बकरियूं चारींदा हा, बकरियूं चारीनि था पिया हिकिड़े ॾियारे वण में, वण जे हेठों छांव में वेठा। बतायो चवण लॻो अदा लोयड़ा, अॼु यार हिकिड़ो वाइदो त कर। अदा कहिड़ो की वाइदो हे कर जॾहिं तूं मरी वेंदे, पोइ मां बतायो तुंहिंजी क़बर ते अचां ऐं चवां अस्सलामु अलैकुम, त मुंहिंजे सलाम जो जवाब ॾिजां ऐं मूंखे क़बर जो अहवाल बि ॿुधाइजां। जेकॾहिं मां अॻ में फोत थी वियसि, लोयड़ा तूं अचिजां। बतायो दोस्ती जो पको आहे, सलाम करणु तुंहिंजो कमु आहे, सलाम जो जवाब ॾियण मां बताए जो कमु आहे। कब्र जो अहवाल भी ॿुधाईंदुसि। अल्लाह जो शान। अॻ में वतायो फ़कीर फोत थी वियो, हुस्न कफ़न जो जनाज़ो थी वियो। हाणे जॾहिं कब्रिस्तान में दफ़न करे मुंहिंजा प्यारा माण्हू मोटनि पिया त लोयड़ो आयो, क़ब्र जे पासे में भी चयाई फताया अॼु थी ख़बर पवे अस्सलामु अलैकुम। अंदरां वताए फ़कीर जवाब ॾिनो व अलैकुम अस्सलाम।
तमाम इहो वाइदो त पूरो कई पर क़ब्र जो अहवाल ॿुधा बताए अंदरां ॻाल्हायो लोयड़ा क़ब्र जे अहवाल ते पाबंदी लॻी पई आहे जॾहिं ईंदे तॾहिं ख़बर पवंदी माण्हू बुरे खां बाद पोइ तकड़ कनि तमाम खण खण वाई वात में मंज़िल कनि मक़ाम लटे लोड़ लतीफ़ ते मुंहिंजो कनि नीलाम तो मौत मदीने जा जाम आसी तुझे आसरे बता फिक्र जो अदा क़ब्र ॾाढी ॾुखी आहे अमल दरकार आहे अमल जी ज़रूरत आहे जॾहिं साचन पे सद कया तॾहिं ॿुधई की न ॿोड़ी पलह जाम पुनल जो तूं झलियो कोन ढोरी हाणे नाहकनि डोरी पई रिणनि में रिहूं करे अदा जहिड़ो कारो कपिड़ो तहिड़ी कारी मां हिकु पंध परदेस जो समर लखयम साण हाणे वेठी पिचा पाण पांद न झलियम मोहम्मद करीम जो अल्लाह सही शाल असांजे तव्हांखे क़ब्र जे वास्ते तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह सही शाल असांखे सोमो सलात जो पाबंद बनाए सही माना में मुसलमान बनाए पिटाई घोड़ो फरमाए बंदा बुछड़ायन जो अदा हीलो छदहानी न पी हलदई पान से न को भाव भाणे सहू करे सुम्हारी दई लहद में आणे तो पीड़े कतर पामाल कदी जीअं सरह में घारे वाता करे वातम झा निकिरंदई जेका खली ॾिनी ठही माणे हाणे पोइ मुए पुॼाणे सभु सचूं कंदे सैयद चवे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो बहरहाल हाणे अंदाज़ो लॻायो कॾहिं वताए फ़क़ीर जे क़ब्र वारी ज़िंदगी जो इहो हाल आहे त जेके अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे विया जेके बच्चा ॿार पिता करे वतन घोर करे माल मिल्कियतूं घोर करे ख़ुदा जे इश्क में काहे विया अल्लाह जे मोहब्बत में पंहिंजूं जानियूं ॾेई विया रब तो फरमाए उन्हनि जे ज़िंदगी जो कमाल छा हूंदो मदीने जे साईं जा उम्मत जा औलिया वलिया आलिम भली उहे शहीद न बि थियनि तब मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे ज़मीन जे हेठां जीअरा ठटे ज़िले जो मशहूर मारूफ आलिम बल्कि सिंध जो नाज़ मखदूमुल मखादिम हज़रत साईं मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह ये उहो वक़्त जो आलिमा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतहर में सलाम जो जवाब अता फरमायो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अञा बि तारुफ़ करायां साईं मोहम्मद हाशिम ठटवी जो पोइ ॻाल्हि ॿुधायां उहो मोहम्मद हाशिम ठटवी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं जे ॻोठ में साईं जे इलाइक़े में हिकिड़ी माई आहे उनजो ॿार गुम थी वियो जवान पुटु गुम थी वियो इलाही ज़मानो गुज़री वियो माई वीचारी इंतज़ार करे करे मुंहिंजो पुटु ईंदो मुंहिंजो लाडलो ईंदो मगर न आयो साल गुज़री विया पक थी त मरी वियो फोत थी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो इन यकीन खां बाद ग़रीबाने हाल सारो कॾहिं खीर भत खणी अचे कॾहिं मानी बोल खणी अचे कॾहिं मुंहिंजा प्यारा सेवयूं रधे खणी अचे कॾहिं सूजी नाश्तो रधे खणी अचे साईं मोहम्मद हाशिम ठटवी खे अची अता करे ऐं साईं वरी छा करे उहो जेको बि हुजे लंगर पाणी पंहिंजे दरबार जो बिल्लो हूंदो हो उन बिल्ले खे खाराए छॾींदा माई हिकिड़े ॾींहुं साईं मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो सोना अफ़सोस आहे ॿ टे ॾींहं गुज़री विया आहिनि रोज़ मानी खणी थी अचां कॾहिं तव्हां पुछो बि कोन त हे छाजी मानी आहे छाजे लाइ थी हाणे कॾहिं पुछव बि न माई खणी अॼु ॿुधा चयाईं साईं मुंहिंजो पुटु गुम थी वियो ज़मानो गुज़री वियो वरी मोटी कोन आयो यकीन थी आहे त मरी वियो वरना अची वञे हा
इन्हीं दे सवाब ला तव्हां वटि मानी आणी दी आहियां त तव्हां खाओ मुंहिंजे पुट खे सवाब मिले मगर तव्हां त पंहिंजे दिले खे मानी खाराए छॾींदा हो मुंहिंजे पुट खे कहिड़ो सवाब मिलंदो साईं मोहम्मद हाशिम खटवी रहमतुल्लाह अलैह उन बिल्ले ॾे निहारे पाण फरमायूं बिल्ला माई मानी जे टुकर जो कानून ॾेई रही आहे अॼु मल्हा त सही ईअं जो कयाऊं बिल्लो गुम थी वियो माई अञा उते बीठी आहे अञा थोरी देर कान गुज़री बिल्लो मुंहिंजा प्यारा मोटी आयो पर वात में मच्छी जो टुकड़ा ऐं पोयां उन माईअ जो पुटा हुश हुश कंदो साईं जे मदरसे में अची भी रहियो साईं फरमायो माई इहो आया को चयाई साईं इहो ई मुंहिंजो पुटा पाण फरमायूं ओ माई ख़बरूं पुछ त किथे हो माई पुछो भापर पाए पुट हेतिरा जहारा किथे हुए अम्मा मां हिंदुस्तान में हुयसि दिल्ली जे शहर में होटल पे मूं मानी पे खाधी हे मच्छीअ जो टुकड़ो हो मुंहिंजे अॻियां रखियल ओ मुंहिंजी अम्मा मां मानी खाई रहियो होसि इहो बिल्लो आयो मच्छी जो टुकर जो खयाई मां हिन जे पोयां भगस हिते अची भी रहियो आहियां पियो मेरे ई ख़ैरा साईं फरमायो माई असांजे बिल्ले तुंहिंजो टुकर मल्हायो आहे मुंहिंजा प्यारा चई मोहम्मद हाशिम जे बिल्ले जो इहो कमाल आहे उन मोहम्मद हाशिम ठटवी जो कमाल छा हूंदो सुभान अल्लाह ने चयो जज़ाकल्लाह अहसन जज़ाकल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह उन मोहम्मद हाशिम ठटवी जी तोखे ॻाल्हि ॿुधायां साईं खे विसाल फरमाईंदे अञा 4 ॾींहं मस गुज़रिया ॻाल्हि घणा ॾींहं 4 ॾींहं गुज़रिया हिंदुस्तान जा मौलवी उन्हनि खे हिकिड़ो मसइलो पेश आयो लेकिन उन जो हल न पिया कढी सघिया कंहिंखे जवाब सम्झ में न पियो अचे पोइ उन्हनि पाण में सलाह कई त पाण हिकिड़े माण्हू खे किरायो बि ॾियूं मसइलो बि लिखी ॾियूं ॿुधूं था त सिंध में ठटे में मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी थो रहे उहो अहिड़ो त हुज़ूरी आलिम आहे जो मसइले में मुझंदो आहे त अखियूं बंदि करे मदीने जे साईं खां पुछी ऐं सवालनि खे जवाब ॾींदो आहे पाण त माहिर आहे पर कॾहिं मुझी पवंदो आहे त अल्लाह जे हबीब सां राब्तो करे मसइलो ॿुधाईंदो आहे असां हिकिड़ो माण्हू मुक़ररु कयूं उनखे किरायो बि ॾियूं मसइलो बि लिखी ॾियूं त वञी मोहम्मद हाशिम ठटवी खां मालूम करे अचे ईअं ई थियो हिकिड़ो फ़क़ीर तयारु कयो वियो उनखे रस्ते जो ख़र्चो किरायो ॾिनऊं हिकिड़े पने ते उहो मसइलो बि लिखी ॾिनऊं त वञ ठटे ऐं उतां वञी साईं मोहम्मद हाशिम खां मसइलो मालूम करे आ मुंहिंजा प्यारा दोस्तो जंहिं वक़्त में ओ माण्हू निकितो आहे मकली में आयो आहे रस्तो वठी अचे पियो किताब लिखनि था ठटे जी तारीख़ लिखे थी जंहिं वक़्त में साईं मोहम्मद हाशिम ठटवी जे क़बर जे पासे खां गुज़रियो आहे हिनखे ख़बर कान्हे का त साईं जो विसाल थी वियो आहे साईं वफ़ात करे यार इहा ख़बर कान्हे का जीअं जो क़बर खां गुज़रियो त क़बर जे पासे में हिकिड़ो माण्हू आहे मुंहिंजा प्यारा ओ बाशरा आए चेहरे ते नूर आहे सॾ कयाई हिंदुस्तान जा मुस्लमान हेॾां अच अची पासे में वेठो दुआ सलाम थी जेको मसइलो खणी आयो आहे सो कढ मसइलो कजे कलम आहे कलम जवाब लिखियो वियो हेठां साइन करे वेड़े ॾिने हाणे वञ मोहम्मद हाशिम ठटवी तोखे अलाए घर मिले या न मिले पुट उनजा हूंदा चइजो त मां तव्हांजे बाबे जो महिमान आहियां मूंखे मानी बि खारायो रस्ते जो किरायो बि मूंखे ॾियो ऐं साईं जी पेटी में ठपो पियो आहे
मोहर फतवा वारी पया उहा बि हिन फतवा ते हणी ॾियो हिन अञा बि कोन ॻाल्हि खे सम्झो जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा साईं जे घर आयो दरवाज़ो ठुकाई पुट निकिरी आया सॼो अहवाल कयाई त मां तव्हांजे बाबे जे तरफ़ आयो आहियां तव्हांजे बाबे सां मिलणो हो मसइलो पुछणो हुयो पर रस्ते में को मौलवी साहब टकरी वियो हुन मसइलो त मूंखे लिखी ॾिनो आहे पर चयाई त मोहम्मद हाशिम ठटवी जी मोहर हणाए वञा ठपो हणाए वञा मतां को भरवसो न करे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं इहा ॻाल्हि पुटल ॿुधी आहे चवण लॻा दा उहा तहरीर त ॿाहिरि कढ तहरीर कढनि त अखर मोहम्मद हाशिम जा मुंहिंजा प्यारा सैन मुसाई मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैहि अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया चवण लॻा अदा असांजो इहो ई त बाबो हो जेके वेंदे 4 ॾिहाड़ा गुज़री विया मुंहिंजा प्यारा मालूम छो अल्लाह जे दीन जा आलिम बि मरदा न आहिनि पंहिंजे क़ब्रुनि में ज़िंदा हूंदा आहिनि ऐं अचण वारे जी मदद बि फरमाईंदा आहिनि बेटाई घोटो फरमाए त मरना अगे जे मुआ से मरी थी नमात मरना अगे जे मुआ से मरी थी नमात हूंदा से हयात मरना जे अगे मुआ ओ मुंहिंजा प्यारा मौत नफ्स जे लाइ हूंदो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत नफ्स जे लाइ मौत आहे जिन पंहिंजा नफ्स हिते ई मारे छॾिया जिन पंहिंजे नफ्सनि खे हिते ई ताबे बणाए छॾियो उन्हनि जे लाइ मौत न आहे हिक घर खां ॿिए घर हलिया वेंदा आहिनि उन्हनि खे मौत मारींदो न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे ज़मीन जे हेठां बि जीअरा हूंदा आहिनि ऐं अचण वारनि जी मदद बि फरमाईंदा आहिनि इराक जे अंदर शहीद जे बारे में आख़िरी ॻाल्हि उन खां पोइ सोन हुसैन जो ज़िक्र इराक जे अंदर दजले दरिया जे किनारे ते ॿ क़ब्रूं हुयूं मदीने जे साईं जे ग़ुलामनि जूं हिकु हज़रत हुज़ैफा जी ॿी हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह जी ज़मानो कंहिंजो हो बादशाही कंहिंजी शाह फैसल अव्वल जी मुफ्ती आज़म बगदाद इराक हुयो अल-नूरी अस-सईदी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा प्यारा दोस्तो बगदाद जी तारीख़ में बि आहे ऐं उन दौर जूं 1938 जो वाक़ियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत शाह फैसल अव्वल के हज़रत हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो ख्वाब में ज़ियारत कराई ऐं पाण फरमाई शाह फैसल दरिया दजले जो पानी असां जे वेझो थींदो अचे क़ब्रुनि खे वेझो अची वियो आहे ईअं न त क़ब्र जी दीवार दारे विझे असां खे हितां कढो कई महफूज़ इलाइक़े में वरी असां खे ख्वाब ते तवज्जो न ॾिनी कम बि घणा हुआ हज जो सीज़न हो हज जा ॾिहाड़ा हुआ वरी ॿी रात वरी ख्वाब ॾिठाई टी रात वरी ख्वाब ॾिठाई मगर तवज्जो न ॾिनाई चौथी रात हज़रत हुज़ैफा इराक जे मुफ्ती आज़म अल-नूरी अस-सईदी खे ख्वाब में इशारो कयो मुफ्ती साहब मां ऐं हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह जी क़ब्रुनि खे दजलो दरिया वेझो अची वियो आहे असां खे हितां कढो कई महफूज़ जाइ ते दफ़न कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो अल-नूरी अस-सईदी रहमतुल्लाह अलैह उठो आहे सुबुह जो बेदार थी मुंहिंजा प्यारा शाह फैसल अव्वल जे दरबार में आयो बादशाह मूं रात ई ख्वाब ॾिठो आहे शाह फैसल तो चवे तो रात ॾिठो आहे मां 3 रातिनि खां ॾिसंदो पियो अचां मगर मूंखे ॻाल्हि सम्झ में कान आई इन जे करे मां कारवाई न कई आहे हाणे तूं मुफ्ती आज़म मां बादशाह आहियां जीअं तुंहिंजो हुकुम थिए हज़रत साईं अल-नूरी सईदी रहमतुल्लाह अलैह फरमायो अज 10 ज़ुल्हज जी तारीख़ आहे ज़ुल्हज जो महीनो आहे 10 तारीख़ आहे असां जा घणा आशिक हज
जे अदायगी जे ला मके पाक वया हलिया आहिनि लिहाज़ा अॼु नथा क़बरूं खोलियूं उहे मोटी अचनि कुझु ॿाहिरां सफ़ीर बि घुरा कुझु मुल्कनि जा मुशीर बि अचनि कुझु बादशाह वज़रा अचनि इहे बि हे नज़ारो ॾिसनि रसूलुल्लाह जे गुलामनि जो अहवाल ॾिसनि दावतनामा मोकिलिया विया 20 ज़ुल्हज जी तारीख़ मुक़ररु कई वई मुंहिंजा प्यारा दोस्तो हाजी बि मोटी आया बगदाद में दजले दरिया जे किनारे जण हिकिड़ो मेलो लॻो आहे हिकु नओं शहर आबाद थियो आहे निमाज़ अॻी खां बाद में क़बरूं खोलियूं वयूं हज़रत हुज़ैफा जी क़बर बि खोली वई हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह जी क़बर बि खोली वई खटूं रखियूं हुयूं जीअं जो क़बरूं खोलियूं अल्लाह जो सो अख़बारूं गवाह आहिनि त उन्हनि जे कफ़न ते मिटीअ जो दाग बि न हो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो उन्हनि खे हथ लाइण जी बि ज़रूरत कान पई मुंहिंजा प्यारा खटूं रखियूं हुयूं क़बरूं खुलंदियूं वयूं जनाज़ा उॾरंदा खटनि ते अची रखिजी विया जॾहिं खटल ते रखिया विया मुंहिंजा प्यारा कफ़न खोले चेहरे ते निहारनि त पघर जा निशान बि मौजूद आहिनि परां जा डॉक्टर आया हा मुंहिंजा प्यारा दोस्तो अंग्रेज़नि जा डॉक्टर आया हा हिकिड़ो वॾो डॉक्टर आहे जर्मन जो डॉक्टर हो अॻिते वधी आयो चई यार मूंखे इजाज़त ॾियो मां ॾिसां मूंखे ख़बर पवंदी आहे त माण्हू जे अख मञा सां सम्झंदा आहियूं त हिनखे मुंहुं केतिरो टाइम थियो मां ता चा अची करे मुंहिंजा प्यारा हिकु मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलाम जे अख जो पर्दो जो खयाई तहां करे हेठि वञी किरियो चई यार छा था ॻाल्हायो त हिननि खे सदी गुज़री वई आहे न हिननि खे त मुंहुं अञा मस 5 मिंट बि कोन गुज़रिया आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब जा गुलाम मर्दाना आहिनि उहे जीअरा आहिनि जेकॾहिं मुंहिंजा प्यारा रब जो नेक माण्हू आहे ज़ाकिरा शाकिरा ज़मीन ते आहे त बि जीअरो आहे ज़मीन जे हेठां त बि जीअरो आहे पर जेकॾहिं गाफ़िल आहे त उहो दुनिया में बि मुअल मिसल आहे ज़मीन जे हेठां बि मुअल मिसल आहे हज़रत साईं पीर मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह पीर ॻोठ वारा ये वो अल्लाह जो वली आहे जिनकी हिकिड़ी रवायत जो बयान कयां वो खुदा जो वली आहे जॾहिं मुंहिंजा प्यारा संदन बाबो हज़रत मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह वटाया जेको साईं मोहम्मद हाशिम ठटवी जो भी उस्ताद आहे मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी वटि आया चवण लॻा त मुंहिंजे मोहम्मद राशिद खे क़ुरान पढ़ा मुंहिंजा प्यारा हज़रत साईं फ़कीरुल्लाह अलवी आया साईं मोहम्मद राशिद जे बाबे उस्ताद जे लाइ रली विछाई मोहम्मद राशिद जे लाइ तदो विछाई साईं तदे ते वेठो आहे उस्ताद रलीअ ते वेठो आहे जीअं जो साईं मोहम्मद राशिद जो बाबो घर रवानो थियो त मां तोॾे पाणी खणी अचां चांहि पाणी खणी अचां जे वापसि अचे त उस्ताद फ़कीरुल्लाह अलवी तदे ते आहे मोहम्मद राशिद नंढड़ो रलीअ ते वेठो आहे ओ उस्ताद ही छा फ़कीरुल्लाह अलवी ही छा शागिर्द रलीअ ते उस्ताद पट ते अदब जे खिलाफ फ़कीरुल्लाह अलवी तो ते राशिद जा बाबा है राज जी गाला तू जो घर मोटे आवाज आयो अल्लाह जे तरफा फ़कीरुल्लाह अलवी उस्ताद तू आलम रब्बानी तू पर शान में तो खां राशिद मथे आ कंहिंखे कंहिंजी पग कंहिंखे ॾाॾे जी पग कंहिंखे चाचे जी पग कंहिंखे मामे जी पग पर मोहम्मद राशिद उहो मुंहिंजो प्यारो माण्हू आहे जिते मदीने जे साईं मोहम्मद जी पग अचण वारी आहे लिहाज़ा उस्ताद तू पट ते या चटाई ते वे मोहम्मद राशिद खे रलीअ ते विहार अदा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे पुट वधी वेंदो आहे पोतो मक़ाम में वधी वेंदो आहे हज़रत साईं गौस बहावल हक़ ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह ताला अलैह जो पोतो हज़रत साईं शाहरुख आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं वफ़ात कई त साईं गौस बहावल हक़ जे पेरां बि दफ़न करे छॾियाऊं टे दिहाड़ा खां गुज़री विया उन खां बाद हज़रत साईं गौस बहावल हक़ पंहिंजे ख़लीफ़े खे ख्वाब में इशारो कयो त मुंहिंजे पोते खे पेरां बि न कढो पेरनि खां उन जी क़बर हटायो टे ॾींहं 13
रातू थी वयुन मां पंजा पैर सोड़ा कयो वेठो आया अल्लाह साईं तो चले ओ होश बहावल हक तू होश जरूर आ पर फजीलत में मुवत शाहरुख नाल नूरी हुजूरी मथे आ लिहाजा उन जे ला पैर रख जा बेअदबी आहे हज़रत शाहरुख आलम नूरी हुजूरी रहमतुल्लाह अलैह ये वो वक्त जो वलिया जो पंहिंजे दादे सां गॾु मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो जे वक्त में मस्जिद में निमाज़ लाईंदो हो नंढड़ो आ जॾहिं दादो निमाज़ पढ़ाए ॿाहिरि निकिरे त शाहरुख आलम नूरी हुजूरी कुझु जुतियूं हेॾां रखे कुझु जुतियूं हेॾां रखे साईं पुछे शाहरुख नहीं छा पाण फरमाईंदा हा दादा दादा हे जन्नतुनि जूं जुतियूं हे दोज़खिन जूं जुतियूं आहिनि नंढपण में ख़बर पइजी वेंदी हुई मुंहिंजा प्यारा दोस्तो अलगर्द शहीद जियरान रब्बानी आलम जियरान अल्लाह वारा जियरान साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मां रिवायत पे बयान कई साईं मोहम्मद राशिद तो फरमाए मां हिकिड़े ॾियारे झंग मां पियो अचां हिकिड़ो जार जो वणा बुथे वारो वणा मुंहिंजा प्यारा उन वण जा आवाज़ पियो अचे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र कर अल्लाह जो जे मोमिन मुसलमान हिक दफो अल्लाह जो कलमो पढ़े रब जो कसमा मदीने जो साईं जो फरमाउन जा सादा 4000 गुना मेचा ॾींदा ला इलाहा इल्लल्लाह प्यारा मर्दन के खटाए ओ मुझा प्यारा हाला जो मखदूम नू सरवरी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे ला मशहूरा मखदूम नू सिंध जी सूर ओ मुझा प्यारा दोस्तो जिक्र जे हालत में एतिरो इस्तिगराक में हलिया वेंदा जो साईं खे पंहिंजे पुटनि जा नाला बि विसरी वेंदा एतिरो ख़ुदा जे इश्क में हलिया वेंदा पिताई तो फरमाए त कशे चेल कशा अदा दिल कयाऊं मेरा लाहू दी लतीफ ते गुरु जे गसा पासे कन न पाण थे प्रियास जी मचारनी अचे दिल आराम दुनिया दिल ले दाम अदा पुछन मौसम मौत दी ओ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो हजरत मखदूम नू सरवरी रहमतुल्लाह अलैह ए ओ अल्लाह जो वली कामिला पान नंढड़ा अञा जावा जमीन जे तख्ते ते जावा संदन अंबर थी मखदूम नू जे बाबे के छुरी गोल पुट जो नाल वढ हजरत साईं मखदूम नूह जो बाबो छुरी थो बोले मुझा प्यारा छुरी नथी मिले पर जॾहिं वरी पाण वॾा थिया हिकिड़े फ़कीर पुछो साईं अल्लाह वारो जेको ज़िक्र जे इन हाल में पहुचंदो आहे उन जो मक़ाम छा आहे साईं फरमायो पुट मखदूम नूह सरवरी अञा जाओ हो ज़मीन जे तख़्ते ते आयो अम्मा मुंहिंजे बाबे खे चयो त छुरी खणी आ मां नूह जो नाल वठां मुंहिंजे बाबे खे छुरी नज़र कान पे आई पर मूंखे अल्लाह जो सो मखदूम नूह पंहिंजे अखियुनि सां छुरी पे ॾिठी छुरी रखी आहे मां बाबे खे न ॿुधायो इन जे करे न ॿुधायो त ईसा अलैहिस्सलाम ईंदे अची ख़ुदा सां ईंदे कलाम कयो हो जेकॾहिं मां बि ॻाल्हायां हा त मुंहिंजे ऐं नबीअ में फ़र्क़ु न रहे हा पर मूंखे त उन वक़्त बि ख़बर हुई त छुरी किथे रखी आहे अल्लाह वारन जो मक़ाम शान उहे मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जो को शान माण्हू ख़ुदा जे ज़िक्र खां मारियो ख़ुदा जो ज़िक्र कयूं सारी रात मुंहिंजा वी दोस्तो अल्लाह खे यादि कयूं तॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो
हजरत साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह तो फरमाए उन चार मजा आवाज पे आयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा साईं मोहम्मद राशिद वेठो अची पुछा करण लगो जिक्र करण वाला जमीन जे मथा आई या जमीन जे हेठां आई आवाज आयो साईं राशिद मां जमीन जे मथा न आया कब्र में आया जमीन जे हेठां आया मुखे मुर्शिद कामिल जिक्र दिनो हो ओ जिक्र मां पचाईंदो रहयुसि ओ जिक्र मां कंदो रहयुसि दुनिया में कमा जिक्र कयो पर अॼु कब्र में बि ख़ुदा जिक्र दे सदके मुखे मारियो न आहे।